तोखे अल्लाह से नई हयाती दिनी है न त अॼुकल्ह बंदूक जे मुंह में केर थो बचे। माई सियाणी जेकॾहिं हयाती आ त माण्हू बंदूकुनि जे मुंहनि मां बि बचियो वञे, पर जेकॾहिं हयाती वञे थी खुटी पोइ त माण्हू केले जी खलदां तो तिरकी पए, मणको माण्हूअ जो भॼो मुड़स चट ठीको ई ॾे। माई सियाणी इन वीचारे खे त अल्लाह हयाती ॾिनी आहे। ये सुल्तान वारा मुआ जे ॻोठ में हूंदा न, ॾिस जाए वेठी कंहिं न कंहिं जो सिर ज़रूर खणंदा। सची आहे माई जादो, उन ज़ालिमनि त मुल्क खे असली तपाए छॾियो आहे। माई जादो घिटी वाट त ठहियो, पर अॼुकल्ह घर में वञी घर वारनि जूं खलूं हिलाए था छॾनि, असली जीअणी आराम करे छॾियो अथनि ॻोठ वारनि जो। माई सियाणी उन्हनि खे जवाननि जा हथ लॻाई कोन्हनि, वो मूंखे दुआ कर हलण फिरण जोड़ो थिया। ॾिसी जाए त मां हिननि खे कीअं थो पोपटियूं पढ़ायां, कंदो सान ढींगो ई ढेरी। ईअं करा था जाड़ा, पोइ तूं हिमत करे, न त असां ग़रीबनि जी त उन्हनि मुअनि सां पुॼण जी का जाइ कान्हे। माई सियाणी मूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे। अलाए कहिड़ी माई जादू? माई मूं त ॿुधो आहे तुम्हारे घर में बि घिड़िया हुआ, तोखे तुंहिंजे घोट खे मारे मारे दुंबो करे छॾियो। मूंखे इहो त ॿुधाए तोसां कहिड़ी ॻाल्हि ते न मिरिया हुआ? हा माई जादो ॻाल्हि का बि कोन हुई, बसि हो चवंदा आहिनि न त ग़रीब त कावड़ लहे कोन ऐं ॾाढे ते कावड़ चढ़े कोन। ॾाढा छा बि आहिनि ॾाढा, उन्हनि सां केरु पुछे कोन थो, गॾ आहिनि ॾाढा ॾाढा। हाणे ॾिसजाए वेही पंहिंजी अखियुनि सां ॾिसजाए त कीअं थो कयां ढींको ई ढेरी। सुल्तान मां कोशिश कयां थो, पर तुंहिंजे चाचे खे एफजी वठी विया आहे। जेसिताईं तव्हां टिनी भाउरनि मां को हिकु हथ नथो ॾे तेसिताईं सूबेदार तुंहिंजे चाचे खे कोन छॾींदो। कहिड़ो वॾो केस आहे, मामूली रांड आई अथसि, उन ते खणी अची सॼो मुल्क खणी मथे ते खयो अथई। थोरी रांड त आई अथसि, तॾहिं त 2 ॾींहंनि में घर अची वियो आहे अस्पताल खां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ जाड़े खे 2-3 रुपया ॾेई केस तां हथ छो नथा खणायोसि? इहो बि सोचियो आहे, राति मां जाड़े जे घर पाण वेंदुसि, अछो मुंहुं करे थो अचांसि, पर उन खां पहिरियां ई सूबेदार सां ॻाल्हाए चाचे जो बिलो करे ॾे। ऐं मां नथो चाहियां त चाचो रात जो लाकअप में रहे। सुल्तान मां फोन करे सूबेदार सां ॻाल्हायां थो। न राणा न, इहो कमु फोन ते न थींदो। तूं सूबेदार वटि हली वञ, तॾहिं इहो कमु थींदो। कुझु बि थिए राणा, हर हाल में चाचो मूंखे राति ॿाहिरि घुरिजे। ठीकु आहे सुल्तान, मां तुंहिंजे करे वरी बि वञां थो। ख़ुदा कंदो त मां पाण सां साण वठी ईंदुसि। सुल्तान सुठो अथई त जाड़े खे वञी घर राति राज़ी कर, न तो पंहिंजा ढोर ढगा खपाए तव्हांखे केसनि में अहिड़ो फासाए सज़ा ॾियारींदो जो यादि रखंदव। अरे हाणे वञी 2-3 रुपया कंध में छो तो पंहिंजी गिचीअ में विझी छॾनि। जाड़े जो वात आहे वाॻू जेॾो, कोशिश कयांसि थो त राज़ी कयांसि। राजा सोट कल्ह खां नज़र न पियो अचे, काॾे वियो आहे छा? पुट चए पियो त घर में वेही वेही बेज़ार थी वियो, जे ॿाहिरि निकिरां थो त सुल्तान वारा बंदूकूं भरियूं बीठा आहिनि। उन त चए पियो त कुझु ॾींहंनि लाइ शहर तव्हां मुंहिंजे पुछण जे बग़ैर हुनखे इजाज़त ॾेई। पुट अहिड़ी वॾी ॻाल्हि त न आहे जो मां तव्हां खां पुछां। जंहिं तव्हांजे लाइ त अॼु ताईं का वॾी ॻाल्हि न आहे जो तव्हां मूंखां पुछणु लाज़मी नथा सम्झो। एॾे नुक़सान खाइण खां पोइ बि चाचा तोखे सम्झ न आहे? आलम ख़ैर त आहे, वरी छा थियो आहे? नज़ीरा जेसो ईअं आज़ाद घुमंदो फिरंदो वठंदो न, ये सुल्तान वारा हुनखे लेटाए वेठा, वरी इहो प्लान मूंखे करणो पवंदो। अलाह ख़ैर कंदो मुंहिंजे पुट जे सिर ॾे, तोखे प्लान वठण जी का बि ज़रूरत कोन पवंदी। ख़ुदा न करे जेकॾहिं हुनखे कुझु थी पियो न तोखे मयार कोन ॾींदुसि। चाचा इहो ई तुंहिंजे पुन लॻे पाराए। ऐं हाणे वरी वरिया मुंहिंजे पेर में चाचा जेके तुंहिंजा पेर आहिनि न त उहो ॾींहुं परे न आहे जो वरिया मुंहिंजो लाश न घर में हूंदो ऐं तूं मुंहुं मथो पिटींदे। चाचा साईं वो मुंहुं वटि कॾहिं न अचिजांइ, इहो न चइजांइ त मूंसां नाहक थियो आहे, मूंसां यार ॾाढी देर करे छॾी, मूंखे त 1/2 कलाक थी विया तुंहिंजो इंतज़ारु कंदे कंदे। मां पहुचण वारो आहियां, तूं रोड क्रॉस करे साम्हूं वारी घिटीअ में अचु। ठीकु आहे, मां अचां थो।
पर तू पहुंचण जी कर। हाँ ऐसे साहब एडो को वडो मसलो कोन न जो तमा मास्टर के खणी अची लाकब कयो आ इन्ही जे करे सुल्तान वारा बि हथ कोन ॾींदा भले पूरो साल उते वेठो हुजे। राणा खान जॾहिं सुल्तान खे पंहिंजे चाचे जो लाचार न आहे त पोइ तव्हांखे छो मोकिलियो अथव हुनखे छॾाइण लाइ? बाबा सुल्तान पाण कोन आयो, सुल्तान जा ॿार बच्चा वीचारा आया उहे परेशान आहिनि। उन्हनि चयो आहे त पोड़ो मुड़ुसा वेठो आहे वीचारो लाकब में छॾाए ॾियो। उन्हनि जो लाचार आहे जो मां आयो आहियां, जेकॾहिं छॾींदुसि तव्हांजी महिरबानी थींदी। राणा खान जेकॾहिं असां हिनखे छॾियूं था त सुभाणे सुल्तान वारा हथ ॾींदा? साहब कोशिशि त कंदुसि, बाक़ी वाइदो नथो करे सघां। राणा खान जेकॾहिं सुल्तान वारा पेश नथा थियनि पोइ असांखे मजबूरन उन्हनि जे घर ते छापा हणा पवंदा। पोइ ॿुधा त उहा हुनजी इज़त आहे? अहिड़ी नौबत ई कोन ईंदी। राति ताईं सुल्तान फरियादी खे राज़ी करे वठो ऐं हू पंहिंजे केस तां हथ खणी वेंदा। ईअं थिए त बहितर आहे। असां नथा चाहियूं त थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते फसाद थियनि ऐं बंदूकूं उभियूं थियनि। त पोइ भला मास्तर मां हथ कढो त हाणे मां वठी वञांसि। ठीकु आहे राणा खान, मां मास्तर खे तव्हांजे हवाले कयां थो। जेकॾहिं धुरियूं पाण में नथियूं ठहनि ऐं फरियादी केस तां हथ नथो खणे पोइ तव्हांखे सुल्तान खे पेश करणो पवंदो। हिकु मसइलो ख़तम नथो थिए त मथां वरी ॿियो शुरू थियो वञे। ख़बर न आहे त असांखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा पई मिले। अम्मा परेशान न थी, बाबा जानी वेठो आहे, इन्हनि मसइलनि खे मुंहुं ॾेई वठंदो। जे मूंसां कूड़ न हणी त हिकु ॻाल्हि पुछे? हा मां पुछ। तो वटि मोबाइल फोन आहे? इहो अम्मा जे सच ॿुधाईंदीअ न त मुंहिंजी अम्मा मां तो मथां नाराज़ कोन थींदसि। जी अम्मा आहे, अवेल सवेल मिठल सां ॻाल्हाईंदी आहियां। भला तोखां सदोरी करी मोबाइल वठी ॻाल्हायो? अम्मा हुए त मूंखां मोबाइल कान वरिते, पर जंहिं राति घर मां निकिती हुई उन राति मां पंहिंजे कमरे में वेठी हुयसि त सदोरी आई। कूंज अॼु मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदीअ? जी चओ। 5 मिंट मूंखे पंहिंजी मोबाइल ॾींदीअ, मूंखे ॻाल्हाइणो आहे। कंहिंसां? जेकॾहिं बग़ैर सवाल कंदे ॾींदीअ त तुंहिंजी महिरबानी थींदी, न त बस। अचे वठ, पर ख्याल सां अम्मा ऐं बाबा खे ख़बर न पवे। कान पवंदी, मां ॻाल्हाए चा। कैसा ॻाल्हायो? नंबर तुंहिंजे मोबाइल में आहे? ना मां मोबाइल वापस कई त मूं उनखां पुछा कई, चयईं जंहिंसां ॻाल्हाइणो हुयो हुनजो नंबर बंदि आहे। ऐं मां पंहिंजे मोबाइल में ॾिठो त कंहिंजो नंबर बि डायल थियल न हुयो। शायदि हुन डिलीट करे छॾियो हुजे। तोसां कूड़ हणी वई आहे। उन राति छोरीअ वरियाम सां प्रोग्राम ठाहियो हूंदो। हाणे इहा जांच करणी पवंदी त वरियाम हिते आहे या उन छोरी सां गॾु हलियो वियो। अम्मा हाणे छा थींदो? कुछ भी थे, पर तुझे वाता इहा ॻाल्हि ज़ाहिर न थे त सतोरी हिन घर में आहे या न। समझी वई है न? जी अम्मा। अदा सुठो कयो चाचा खे लाकब मां छॾाए। जेकॾहिं ही हिकु राति लाकब में रहिजी वञे हा न, तुंहिंजो त ख़ैरु, मल्हार ऐं मां सॼी ज़िंदगी हिन मां हटिजी वञो आहे। हिकु राति गुज़ारियां या 1 कलाक, पर लाकब जो मुंहुं त ॾेखारियो न। हिन उमिरि में पुलिस मूंखे बेइज्जतो करे वठी वई। चाचा मास्तर, तू सुल्तान गुलू ऐं मल्हार जो चाचो आहे। जेकॾहिं तूं 2-3 कलाक लाकब में गुज़ारे आहे, तूं लही कोन वियो आहे। तव्हां मथां को बि फ़र्क़ु कोन थो पवे, पर मूंखां पुछ त मुंहिंजी दिलि ते छा गुज़रियो आहे। बस हाणे बस, वधीक ॻाड़ी न हणो।
इन सां जेतिरो ॻाल्हाईंदव न अञा ई माहौल ख़राब थींदो। पुट ये बई निभागा जेस ताईं कंहिंखे चूगूं नथा ॾियनि न तेस ताईं हिन जो टाइम कीअं गुज़रंदो। चाचा तूं छॾ हिननि खे, तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। ॻाल्हि कर। अधे गुलू खां हाणे ग़लती थी वई, बंदूक खणी उनजे हथां लॻी वई। इहो त ख़ुदा जो शुक्र थियो जो जाड़ो बची वियो। इहा त पुट भलाई थी, पर जेके न हिननि जा कम आहिनि से हिकु ॾींहुं आड़ा में ज़रूर विझंदा। हिननि खे मां सम्झाए वठंदुसि। तूं हिन वक़्तु वञी जाड़े वारनि सां ॻाल्हाए अच। केस त हथ खणे, केस मथां जेको बि ख़र्च थींदो मां भरींदुसि। तोबह कर पुट तोबह कर। इन खखर में खड़ो मां न हणंदुसि। जाड़े सां ॻाल्हाइण पंहिंजी ॾाढ़ी पटराइण जे बराबरि आहे। चाचा तुंहिंजो साह न वञे, तोखे बंदूक कोन हणंदो। पोइ छोरा तूं छो नथो वञी? जाड़े खे बंदूक बि तो हई आहे न, वञी तूं जाड़े खां माफ़ी वठी अच। चाचा जेकॾहिं अदा इजाज़त ॾे न त मां हींअर ई वञांसि, जेकर न मञे न उते जो उते खुटो ॾेई पूरो कयांसि। हाणे तूं ॿुधा चाचा, हिनखे मोकिलियां? पुट जाड़ो अदा ईसा सां राज़ी कोन थींदो, उन सां तोखे ॻाल्हाइणो पवंदो। पहिरियां ई चाचा वञी उन सां ॻाल्हाए, अलाह कंदो त समत ॾींदुसि। पर जेकॾहिं जाड़े वारा समत चाचे खे नथा ॾियनि त पोइ मां वेंदुसि। पर ही घर जो वॾो आहे, पहिरियां त चाचो वञे न। घर जो वॾो? इहो त ॿुधायो मूंखे तव्हां घर जो वॾो सम्झो कॾहिं? राजा मास्तर तूं न त ॿियो केरु आहे घर जो वॾो? घर जो वॾो उनखे चइबो आहे नंढा जंहिंजो चवण मञनि। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजो चवण कॾहिं मञियो आहे? तोखे अजायो चयुमि चाचा, मुंहिंजी तोबा ज़ारी बाबा मां पाण वेंदुसि जाड़े हरंदे, ॾिसां त मूंखे बंदूक हणनि। तव्हांजी त सदाई कावड़ चपट ते आहे। मां वेंदुसि, मां वञी तव्हांजे पारां जाड़े खे पंहिंजो पटको लाहे पेरनि ते रखंदुसि। मां घणी दरगुज़र करे अदा तही ॿई पाण में वेही कचहरी कयो, मां चांहि ठाहे थी। का बि ज़रूरत न आहे चांहि ठाहिण जी। चांहि थो पी अचणो वञणो। जाड़ा खान कुत्तो जल धू घर आहे। जाड़ा खान दुश्मन न आहियूं, पाण में मिट आहियूं, अज़ीज़ आहियूं। ही त हिकिड़ो इत्फाक़ थी वियो। हाणे इत्फाक़ जे करे पाण में बंदूकूं खणी हिक ॿिए जा खून कयूं। इत्फाक़ थी वियो, सही इत्फाक़ थी वियो। अरे छा जो इत्फाक़? तव्हांजा छोरा मूंखे मारे चुका आहिनि। या त मुंहिंजी हयाती हुई जो मां बची वियुसि, न त तव्हां त मुंहिंजो ठींगो ई ढेरी करे छॾियो। न त मुंहिंजो छोरो यतीम ऐं मुंहिंजी जवान ज़ाल बेवा थी वञे हा बेवा। इहे त मालिक साईं जा रहम आहिनि मूं ते जो मां बची वियुसि। अल्लाह तोखे हयाती ॾे, हाणे हुन मालिक जे सदके तूं असांखे माफ़ कर। मुंहिंजो तव्हांजे छोरनि ॾे खून जो पलाद रहियल अथव। आसानीअ सां मां हुननि खे बच कोन कंदुसि। जाड़ा खान तोखां माफ़ी वठण मां तुंहिंजे दर ते आहियां, ऐं जेके तुंहिंजे इलाज ते 2 रुपया लॻा आहिनि न से बि भरे ॾियण लाइ तयार आहिनि। जाड़ा जॾहिं सभई पाप लाग ॾियनि था पोइ किसे खे इंगान में फ़ाइदो करो। तूं बि छॾ ॻाल्हि खे। जातो तूं वञी पंहिंजे घर जी चुल्ह संभाल। बाक़ी मर्दनि जा मसइला मर्दनि खे हल कोन ॾे। तूं विच में घुतू न हण ऐं मुंहिंजे छातीअ ते टांटा न टेड़। जाड़ो तोखां 1000 दफ़ा वधीक थो ॼाणे त माण्हुनि खे कीअं फेराटियूं ॾिबियूं आहिनि। जेसीं ताईं सुल्तान खान जो मां ठींगो ढेरी न कंदुसि न, केस तां हरगिज़ हथ न खणंदुसि ऐं माठ करे त सुल्ह वेहंदुसि ई कोन न। जाड़ा खान जॾहिं असीं सभु पाव पलांद ॾियूं था, किसे खे इंघाण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पुलिस जो ख़र्च बि असीं भरींदासीं। ॻाल्हियुनि में जेका बि चटी असांजे मथां पई बाबा उहा भरण जे लाइ तयारु आहियूं। अञा ॿियो तोखे कहिड़ो असां पाव पलांद ॾियूं? चङो साणी ॿुधाए कंहिं वटि तारी ॻाल्हियूं करायो। हाज़ी फरमा। बाबा तूं ऐं असां जॾहिं पाण में हिते ई निबिरी वञूं त पोइ कंहिं चङे मथे वटि हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे? चलो से निबिरी वियासीं, पर अॼुकल्ह निबिरी बि वञूं त उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल केरु कराईंदो? हाणे ॻाल्हाए अॻिते साईं, अमल केरु कराईंदो? साईं मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी घर में केतिरी थी हले। अथई दॿकीअ ते नालो मुको नालियो आहे फैसला कराया, सभु मूंखे ख़बर आहे।
या घर जी पग पाजे मथे ते न रखुमिया ईसन खान अड़ा खान तू जे चवंदे तीअं सिकंदासीं तू खुदा जे वास्ते केस दा हथ खण पहिरें अकबर खान वटे ने सुल्तान खान के वठी अचो त ॻाल्हियूं थियनि पोइ कोशिश कंदुसि केस दा हथ खणण जी समझी वे न जड़ा खान मां सुल्तान सां सलाह कयां अॼु अकबर खान वटि हली ॻाल्हियूं कयूं था पंहिंजा पाण में ठही वेंदासीं यार खुदा वरिया मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे तूं पंहिंजे वॾनि खे ॿुधाए छो नथो सतार पहिरियां ई 103 बाबा वारा परेशान आहिनि जेकॾहिं मूं उन्हनि खे इहो ॿुधायो त मुंहिंजो एक्सीडेंट थी पियो आहे ऐं टंग भॼी पई आहे हू वेतर बि परेशान थी वेंदा ऐं मां नथो चाहियां त 100 वारनि खे ॼाण ॾेई ऐं उन्हनि खे परेशान करे छॾिया इन जे करे सतार मूं नंबर बंदि करे छॾियो आहे तुंहिंजो नंबर बंदि मिलंदो त अञा बि वधीक परेशान थींदा परेशान कोन थींदा सतार छो जो मां बाबा खे ॿुधाए आयो हुउसि त 10-15 ॾींहं मां शहर में रहंदुसि ऐं अलाह कंदो तेसीं ताईं टंग बि सही थी वेंदी तुंहिंजो मसइलो आहे जेका तुंहिंजी मर्ज़ी चाचा छा थियो पुत्र नंबर बंदि अथसि आलम वरी का ॻाल्हि थी आहे छा न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे पुट आलम जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे त असां खां न लिखाए अॻ में हिकिड़ो पुट मां मराए चुकियो आहियां पर ॿिए पुट खे विञाइण नथो चाहियां चाचा चए में अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे अलाह सोट रे ख़ैर कंदो घर में नज़र कोन पियो अचे अलाए केॾांहुं निकिरी वियो आहे इन करे पुछां थी मथां वरी नंबर बंदि अथसि चाचा तव्हांजो छा अंदाज़ो आहे त काॾे वियो हूंदो पुट लाड़काणे वियो हूंदो पंहिंजे दोस्त सतार ॾे ॿियो काॾे वियो हूंदो ठीकु आहे चाचा मां उतां जांच करे थो कमरे में मां त समूरा कमरा ॻोल्हिया आहियां मूंखे त किथे नज़र कोन आई बानो बेगम जो ख़ैर बानो बेगम कंहिंजी इजाज़त सां तूं असांजे कमरनि में गिड़ी आई तूं तोखे रोकियो न मुंहिंजे घर में पैर न रखजी पोइ छो आई आई बानो बेगम मुंहिंजे हिते अचण खे तूं छॾे ॾे मूंखे इहो ॿुधाए त सदोरी किथे आहे मूं त बापूर ॿुधी आहे त मां चवां थी निकिरी वञ हितां निकिर हितां यार मुझे घर में पैर न रखजी हल निकिर ता बानो बेगम तो इन मिस्कीन ते हथ खणी सुठो कोन कयो थई मां बवनी सजे कोठ में यो डंडोरो पिटींदस तो सियाणी जे मथा हथ खणी सुठो नाहे कयो तोखे त ख़बर मां नानी सियाणी विजंदिया न थे पटे में पानी तोखे न घर में सुकून सा रहण कोनी तस हां किस जाए हां सियाणी जा खबर तू त हिन सा का ॻाल्हि नाहे कई ना मां कसम सां मूं का बि ॻाल्हि नाहे कई चाचा तोखे कहीं चयो त वञी जाड़े दा फैसलो वारे अचे तव्हां ई त चयो मैं जाड़े सां मिली अच
ऐं मिंथ मेड़ करे अचीस त केस सां हथ खणे जॾहिं त जाड़ो फैसले में ॻाल्हियूं करण पियो चाहे ऐं मां हुनखे ज़बान ॾेई आयो आहियां। पोइ तव्हांखे फैसले लाइ रेस अकबर खान वटि हलण जे लाइ कहिड़ो नांग थो खाए? जाड़ो फैसले में गंद कंदो, उन सां त ॻाल्हियूं करणियूं ई न आहिनि। इहा त जाड़े मूंसां ॻाल्हि कई त तुंहिंजो घर में दबकीअ ते बि नालो कोन्हे, चए पियो त छोरा त तुंहिंजे चवण में ईंदा ई कोन, पोइ तूं छो आयो आहीं मूं वटि? चाचा जेकर ॻाल्हि नाले जी आहे त सुभाणे ई मां ठाठारी खे घुराए घर जे सभिनी शयुनि ते तुंहिंजो नालो थो लिखाए छॾियां। मां हिन खे सम्झाईंदो मरी वियुसि, पर कुल्लू ऐं मल्हार कॾहिं बि कोन सुधरंदा। ॿिन्ही जो अच्छो मुंहुं आहे, पर हाणे मूंखे रुॻो इहो ॿुधायो त मां जाड़े खे कहिड़ो जवाबु ॾियां? चाचा मास्तर हाणे मां सुधरी वियो आहियां, मुंहिंजो नालो अदा गुलू सां न जोड़े। अदा मां त चवां थो त ॾंड ॾोह हूं ई पवंदो, में त ज़रूरु खपाइणी पवंदी। इन करे मूंखे छॾियो त मां इन जाड़े जे मथां हथ त ठारे अचां। पैसा त अॻे पोइ भरींदासीं ऐं हथनि जी ख़ारिश बि न रहे ऐं पैसा बि हलिया वञनि। तूं जी त या ख़ारिश जाड़ो लहराईंदो पुलिस खां, पर वो जाड़ो हलण जहिड़ो थिए। चाचा मास्तर तू माठ करे घर में वेह, इन भोले जी गिचीअ में घिंटी अदा बधंदो। टंगू भञी छॾियांसि जहिड़ी हरकत करे था। अबा हाणे गुलूअ जो सोचो, हिन जी उमिरि वञे थी हाणे चढ़ंदी, शादीअ जो कुझु सोचियोसि। अती गुलूअ जी शादी कोन कराईंदा, गुलूअ जो हक़ बख़्शराईंदा। चाचा मां बि चाहियां थो त गुलू जी शादी कराई। न अदा न, मां शादी कंदुसि त पसंदि ते। हल वॾो आयो आहे पसंदि जी शादी करण वारो। बाबा भला ॻोठ में कंहिंसां रहाई बि हुजेव त साम्हूं ॾेव न। चाचा ॻोठ वारनि खे त छा कयो आहे, वध में वधि आलम वारनि सां असांजी दुश्मनी आहे न। जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त गुलूअ लाइ रिश्तो मां ॻोल्हियां। मासी तोखे इजाज़त आहे, ॻोठ में जिते वणई वञी गुलू जो रिश्तो पको करे अच। अदा ईअं त पोइ अदा मल्हार जी शादी कराईसीं, ॾींहं राति घर में झेड़ो हूंदो, मूंसां बि त पोइ इहो ई असरु थींदो न। अदा गुलू मां त बदनसीब हुयुसि जो पंहिंजी मस्तानी खे सुञाणे कोन सघियुसि। मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी ज़ाल राणी मुंहिंजी मस्तानी आहे। जेकॾहिं न मूंखे इहा ख़बर हुजे हा त मां हुनखे हिंदोरनि में वेही लोॾियां। हल वरी असांजो मस्तानो इश्क में मजनू खां बि अॻिते निकिरी वियो। अबा जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां आलम खाना खे वञी राज़ी कयां ऐं मस्ताने जी मस्तानीअ खे वठी अचां। मासी इजाज़त अथई, मुंहिंजे तरफ़ खां इजाज़त अथई। न मासी न,